पंजाब तरफा मनपसंद अंग अखर पेश करे तकरारी चोलिस्तान केनाल ठाहिण जो जवाब पैदा करण की नई कोशिश जो इंकशाफ। सिंध ताश था वारे काउंसिल जो चेयरमैन केनाल की हिमायत में मैदान में लही पियो। संदसि चवण त पंजाब पंहिंजे हिस्से जे पाणी मां चोलिस्तान केनाल ठाहे रहियो आहे। मुखालफ़त न करण घुर्जे। हिन वक़्तु सूबनि वटि पंहिंजे हिस्से खां वधीक पाणी आहे। पंजाब वटि 11 MF पाणी वाधू आहे जेको इस्तेमाल करण में कहिड़ी ख़राबी आहे। सिस्टम में मजमूई तौर 3 खां 35 मिलियन एकड़ फुट पाणी वाधू आहे जेको हर साल ज़ाया थिए थो। बोड दौरान ज़ाया थींदड़ पाणी खे बचाइण लाइ पंजाब इहा चोलिस्तान केनाल वारी रिथा आंदी आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ आचर ते कराची में एहतजाजी मुज़ाहिरे जो ऐलान। डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल कढण जो मंसूबो कालाबाग जो मुतबदिल आहे। पाणी जी खोट सबब समुंड ठठे बदीन सिजावत जूं ज़मीनूं गिड़काए रहियो आहे। सिंध ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी साज़िश क़बूल न कई वेंदी। PP केनालनि बाबति बिटी पॉलिसी ते अमल करे रही आहे। सिंधु दरिया मां केनाल कढण जी मंज़ूरी ॾेई हाणे वरी ड्रामेबाज़ी कई पई वञे। पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध चोलिस्तान केनाल समेत 6 केनालनि जे मंसूबे ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। फ़ैसिलो सिंध जे हिस्से जे पाणी ते धाड़ो करार। एक्निक ऐं CCI समेत समरन आइनी फॉर्मुनि ते भरपूर केस विढ़ण जो फ़ैसिलो। आबपाशी खाते खे वफ़ाक़ी साम्हूं सिंध जूं केस भरपूर नमूने पेश करण जे लाइ तयारी करण जी हिदायत। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त सिंध खे चोलिस्तान केनाल ते सख़्त ख़दशा ऐं एतिराज़ आहिनि। इज़ाफ़ी पाणी दस्तियाब नाहे त केनालनि लाइ पाणी किथां ईंदो। ख़दशो आहे त चश्मा जहलम लिंक केनाल ऐं TP लिंक केनाल में पाणी वधाए सिंध जे पाणी मां चोलिस्तान केनाल खे पाणी ॾिनो वेंदो। CCI जो इजलास फौरी तौर घुराए तकरारी केनालनि जे मंसूबे तां हथु खयो वञे। जस्टिस शाहिद बिलाल अक्सरियती राय सां आइनी बेंच में शामिल। जस्टिस अदनान करीम ऐं जस्टिस आगा फैसल अक्सरियती राय सां सिंध हाईकोर्ट जे आइनी बेंच लाइ नामज़द। चइनी हाईकोर्टनि में एडिशनल जजनि जी मुक़ररी जो मामिलो 21 डिसंबर ताईं मुलतवी। चीफ जस्टिस यहिया अफरीदी तरफ़ां 26 आइनी तरमीम जो मामिलो फुल कोर्ट अॻियां रखण जी तजवीज़ रद्द। संदसि चवणु आहे त आइनी केसनि जी ॿुधणी बाबति फ़ैसिलो आइनी कमेटी कंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कुझु अंसर नौजवाननि खे इंतिहा पसंद बणाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिक सोच औरतुनि खे अॻिते वधण खां रोके रही आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह समूरे कराची शहर ते ध्यानु ॾेई रहियो आहे। पहिरियों भेरो हिकु जाले खे मेयर बणायो पियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लियारी में पिंक फुटबॉल टूर्नामेंट जो इफ्तिताह करे छॾियो। नेपरा वफ़ाक़ी सरकार जे विंटर पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। विंटर पैकेज मां सनती नेट मैटरिंग ऐं विलिंग वाहिपेदार भी फ़ाइदो हासिल करे सघंदा। इस्तेमाल थींदड़ इज़ाफ़ी यूनिटनि जी क़ीमत 26 रुपया 7 पैसा हूंदी। नेपरा बिजली चेकनि में 1 रुपयो 14 पैसा फी यूनिट घटिताई जी भी मंज़ूरी ॾेई छॾी। ऐं पाकिस्तान जी मेज़बानी हेठ चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल तहत खेॾी वेंदी। 3 सालनि ताईं पाकिस्तान ऐं भारत हिक ॿिए जे मुल्क में मैचूं न खेॾंदा। भारतीय मीडिया जी दावा आहे त पाकिस्तान ऐं भारत में मामला तइ थी विया आहिनि। चैंपियंस ट्रॉफी में भारतीय टीम पंहिंजूं मैचूं दुबई में खेॾंदी।